अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। ईरान जे रस्ते ओलह जूं वधीक हिकु मौसमी सिस्टम बलूचिस्तान में दाख़िल, चमन ऐं भरपासे तेज़ वसकारो, कोयटा गवादर ऐं भरपासे हल्की बरसात ऐं बर्फबारी, ज़ियारत किलात नोशकी खारान मस्तों के ॿिनि इलाइक़नि में भी बरसात। मौसमियात खाते पर अॼु खां अङाणे ताईं मुल्क में बरसात ऐं बर्फबारी जे अॻकथी बलूचिस्तान केपीके ऐं आज़ाद कश्मीर में बरसात ऐं बर्फबारी जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब लाहौर समेत पंजाब जे इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात पइजी सघे थी। सखर जैकाबाद दादू लाड़काणी ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात जी अॻकथी। अफ्रीका में तारीख़ जो ख़तरनाक बर्फानी तूफ़ान मुख़्तलिफ़ हादसनि में 7 ॼणा हयाती विञाए वेठा। वॉशिंगटन, न्यूयॉर्क, टेक्सास ऐं न्यू जर्सी समेत दर्जन रियासतूं तूफ़ान जी लपेट में। 24 रियासतनि में एमरजेंसी ऐं रेड अलर्ट जारी। करोड़े माण्हू मुतासिर। मुल्क में 16,000 खां वधीक उॾाम मुअतल, 8 लख खां वधीक माण्हू बिजली खां महरूम। गुल प्लाज़ा साने के अॼु ॾहों ॾींहुं इमारत खे अॼु सील करण जो इम्कान। डीसी ॾखण जो चवणु आहे त इमारत मां हिन वक़्त ताईं 73 लाश मिलिया आहिनि। 25 जी सुञाणप थी वई आहे। सर्चिंग ऑपरेशन तक़रीबन मुकमल कयो पियो आहे। मलबो खणण जो कमु जारी रहंदो। सिंध हुकूमत नारी शाद बानो मल्हा वारे वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी। 6 रुकनी जांच कमेटी जो सरबराह डीआईजी मिर्पो ख़ासि हूंदो। कमेटी में एसएसपी हैदराबाद, एसएसपी सांघर, डीएसपी लीगल ज़िक्रिया कोरेजा, जांच ऑफिसर अब्दुल हकीम कुंभड़ ऐं सीआईए इंचार्ज ज़ाहिद कंबूहा शामिल। सूबाई हुकूमत पारां कमेटी खे हिकु हफ़्ते अंदरि जांच मुकमल करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत।